نؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين كما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله सेवा कर समुंड जी जित जर वहे पियो जाल सेवा कर समुंड जी जित जर वहे पियो जाल सवे वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थी जे मासो मिलई माल त पूजारा पुर थी सेई पूजारा पुर थिया सेई पूजारा पुर थिया समुंड सेहो जन आदाऊं अमी का जोते जवाहिर लदाऊं लतीफ चए लालू मजा लहरन कने की तन मुल महागोलन काने कीमत तन मुल महागोलन चरखो इए चोर चरखो इं चोर जियां भूं भी भुड़को न सुने चरखो इं चोर जियां भूं भी भुड़को न सुने उथी आधी रात जो अल्लाह से हो उथी आधी रात जो अल्लाह से और त्यहां को ए तोर त सोन बराबर सुट थी त्यहां को ए तोर सोन बराबर सुट थी चरखो इं चोर जी सुतन के सद थी चरखो इं चोर जी सुतन के सद थी करे तंद तकड़ी ऐं ॾाढी बदे दो त्यहां पोइ तोर त माणिक खां वधीक मुल थी सुता उथी जाग नंढ न कजे हिकिड़ी तो जो साणे भाई ओ सु मांझां दे जो माग सुल्तानी सुहाग नंढू कंदे न लही वाजिबुल एहतराम गिरामी कदर जी वकार
सादात इज़ाम, उलमाए ज़वील एहतराम, मुहतरम मुकर्रम सामईन किराम जमात सबूर, पहिरीं त आऊं अवां सभिनी खे मुबारकबादी पेश करियां थो जो अवां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजनि मुर्शिदनि ऐं बुज़ुर्गान दीन ऐं जन जन अल्लाह जे नेक बाननि जी मोहब्बत असांजे दिलि में आहे, तन सभिनी जी दरबार में नज़राने अक़ीदत पेश करण जे लाइ अवां हेॾी काविश कोशिश महिनत कई ऐं ही जलसो मल्हायो। इन जी अवां सभिनी खे मुबारक। जंहिं बि हिन कम में जेतिरो बि हिसो वरितो, अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं अता करे ऐं अल्लाह पंहिंजी तरफ़ां उनखे अजर अज़ीम अता आमीन। हक़ीक़त में अहिड़ियूं महफ़िलूं क़िस्मत वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि जे हिसे में, इन में ज़रो बि शक कोन्हे। हिन महफ़िल में शरीक उहो थींदो जंहिंजो नसीब बुलंद हूंदो ऐं जेको बख़्त वारो हूंदो, छो त हिते रहमत पई वसे ऐं रहमत हासिल करण जे लाइ उहो ई ईंदो जंहिंखे इजाज़त मिले। असीं बि आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह, अवां सभई सॼण आया आहियूं। अल्लाह ताला सभिनी जूं शल जाइज़ मुरादूं पूरियूं कनि। हूअं त अल्हम्दुलिल्लाह हिन पाक जलसे के जंहिं ज़ात से निस्बत ॾिनल आहे उहो सभिनी मथे अया ऐं रोशन आहे। मोहसिन मिलत, शमशे शरीयत, आरिफ हकीकत, साईं शाह मर्दा शाह सानी, बेशक सिकंदर शाह बाबा अलैहि रहमत व रिज़वान ऐं तमाम असांजा पीराने पागारा मुर्शिदाने बर। ऐं वरी इन में असां मथे इहो ज़रूरी हो त असीं अॼोके ॾींहं जो लिहाज़ करे इमाम इश्क मोहब्बत आला हज़रत अज़ीम बरकत खे बि नज़रानूं पेश करियूं जन असांजे इश्क ऐं मोहब्बत खे सांढे सलामत रखे। असां उन्हनि जा बि असां ते वॾा एहसान, जेकॾहिं उहे इहो कमु न कनि हा त ही महफ़िलूं बि कोन थींदा। सदको सभु उन्हनि जे इश्क ऐं मोहब्बत जो आहे जो उन्हनि अल्हम्दुलिल्लाह औलिया अल्लाह से असांजो जेको राबितो हो उनखे दुश्मननि टोड़ण जी कोशिश कई थे, पर ही मर्द मुजाहिद मैदान में आयो ऐं उन्हनि दुश्मननि जा ॾंद खटा करे छॾिया, रिश्तो तोड़े कोन सघियो। अल्हम्दुलिल्लाह मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक जंहिं जंहिं मक़सद जे लाइ असां हिन महफ़िल पाक खे मुनाक़िद कयो आहे, अल्लाह क़बूल फरमाए ऐं असां सभिनी जी हाज़िरी शल क़बूल पवे। ऐं हिन महफ़िल पाक में जेको ज़िक्र पाक थींदो, अल्लाह ताला उन जे तवस्सुल तसद्दुक़ सां असांखे ॿिन्ही जहाननि जी सआदतमंदी, नेक बख़्ती, नजात ऐं महबूबनि जी शफ़ाअत नसीब आमीन। ऐं अल्लाह ताला अहिड़ियूं महफ़िलूं थींदियूं रहंदियूं त इंशाअल्लाह पंहिंजनि मुर्शिदनि सां मुहबत बि वधंदी रहंदी ऐं सिलसिलो बि क़ाइमु रहंदो ऐं वरी मज़बूत थींदो इंशाअल्लाह। ऐं जॾहिं मुहबत वधंदी, सिलसिलो मज़बूत थींदो त इंशाअल्लाह उन्हनि अज़ीम दरबारनि मञा फैज़ बि असांखे वधीक में वधीक मिलंदो, जंहिंजी असांखे क़दम क़दम ते ज़रूरत आहे। छल इहो सिलसिलो क़ाइमु रहे, मज़बूत बि रहे ऐं फैज़ ईंदो रहे ऐं असांजे अज़हान, क़ुलूब ऐं दिलि जेके आहिनि तन खे मुनव्वर ऐं रोशन कंदो रहे। मुख़्तसर वक़्त में मूंखे अवां जी ख़िदमत में मुफ़ीद ऐं फ़ाइदेमंद चंद ॻाल्हियूं अर्ज़ करण जी सआदत हासिल करणी, पर इंशाअल्लाह आऊं जंहिं उनवान ऐं मज़मून जे तहत हिन जलसे खे मुनाक़िद कयो आहे उनखे बि इंशाअल्लाह मदे नज़र रखंदुसि, उहो बि ज़िक्र कंदासीं। पर उन खां पहिरीं हिकिड़ी मुख़्तसर तमहीद अर्ज़ कंदो हलां।
जी जी जेका वॾी फ़ाइदे वारी शइ आहे। बेशक ॻाल्हि त एॾी डिघी जो असां वारी अधु उमिरि बि जेकॾहिं ज़िक्र कंदे गुज़री वञे त बि इहा ॻाल्हि पूरी थींदी कोन। बेशक एॾी वॾी ॻाल्हि ऐं ॻाल्हि बि वरी अल्हम्दुलिल्लाह आऊं ईअं कोन ख़्यालु कंदुसि त को अवां सॼणनि खे ख़बर कोन्हे, न न हरगिज़ न। भले हूंदा ॿ चारि अहिड़ा जंहिंखे ख़बर न हुजे पर अल्हम्दुलिल्लाह ख़बर सभिनी खे थी। सभु बाख़बर आहिनि, बेख़बर को बि कोन्हे। अल्लाह बेख़बरी खां बचाए, अल्लाह सभिनी खे बाख़बर बनाए। भई ॿी का ख़बर हुजे न हुजे एतिरी त ख़बर हुजे मुरीद कंहिंजा आहे। बेशक बेशक ॿी का ख़बर हुजे या न हुजे एतिरी त ख़बर हुजे त उम्मती कंहिंजा आहे या न। ऐं ॿी का ख़बर हुजे या न हुजे पर कलमा को मुस्लमान खे एतिरी त ख़बर हुअणु घुरिजे त ख़ालिक मालिक केरु बंदा कंहिंजा। जेकॾहिं कंहिं ख़ुशि नसीब खे इहे ख़बरूं मिलियूं त इंशाअल्लाह हित बि बाख़बर हुत बि बाख़बर। ऐं जेको बाख़बर हूंदो उनखे कॾहिं बि नुक़सान कोन थींदो। नुक़सान उन्हनि खे थिए थो जेके बेख़बर। अल्लाह असां सभिनी खे इन मामले में बाख़बर बनाए। अल्लाह इन में असांखे बाख़बर बनाए जो असांखे हर वक़्तु इहा ख़बर रहे, इहो ख़्यालु रहे आज़ाद कोन आहियां, कंहिंजे हथ में हथु ॾिनो आहे, कंहिंजे दर ते दिलि ॾिनो आहे ऐं कंहिंजे दर ते जान ॾिनी आहे। अल्लाह अहिड़ी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक जिस्म ठहियो पिए न त हाणे अल्लाह ताला इन ॻाल्हि मथे क़ादिर कुन फयकून बसि रब करे इरादो ऐं जंहिं शइ जो इरादो रब करे उन ई वक़्तु देरि ई कोन लॻे शइ ठहियो पए। इन अल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर। ईमान आहे या न? बेशक अल्लाह ताला ज़मीनूं आसमान सिज चंड तारा कुतुब कतियूं सॼो जग आलमे बाला आलमे असफल कुन फयकून इरादो थींदो वियो जग वजूद में ईंदो पर जॾहिं रब जो इरादो थियो त मुंहिंजे महबूब खे मोकिलणो आहे उन खां पहिरीं अबुल बशर हज़रत आदम खे ठाहियां। इहो जॾहिं इरादो थियो त रब इरादो करे हज़रत आदम जो बुत ऐं कालिब बणिजी वञे हा पर न रब मलाइक सगोरनि खे चयो पाणी खणी अचो, मिटी खणी अचो, बाहि खणी अचो, हवा खणी अचो, अनासिर अरबा। हाणे मलाइक सगोरा पिया मिलायो, मिटी खे ॻोहीनि वरी सुकाइनि ऐं मिटी ॻोहिजे पई सुकाइजे पई, तयारी हले पई। इन में बि को राज़ हूंदो न। रब चाहे हा कुन फयकून उन ई वक़्तु ठही पिया। हाणे मिटी तयार थी वई तॾहिं बि रब इरादो करे हा त हज़रत आदम जो पाक जिस्म सॼो ठही पिया। रब चयो न न मलाइक ही को आम मखलूक कोन्हे, ही इंसान आहे, ही बशर आहे जेको सॼी मखलूक में सभिनी खां फज़ीलत वारो कर्म वारो। रब जो फरिश्ता थियो जुदा। हाणे हज़रत आदम जो जिस्म मां पाण पंहिंजे हथ से थो ठाहियां। बेशक सुभान अल्लाह। अवां शायदि गौर कंदा त ॻाल्हि सम्झ में ईंदी, सफ़ा ईअं पिया सुणंदा त सम्झ में कोन ईंदी। ऐं पहिरीं इंसान जो शरफ़ पियो ॿुधायां जंहिंखे असीं का बि अहमियत कोन था ॾियूं। असीं इंसान ख़बर कोन्हे इंसान जो शरफ़ केॾो। इंसान उहो शरफ़ वारो आहे जो हर शइ खे रब इरादे से कुन से ठाहियो। पर जॾहिं हज़रत आदम जो जिस्म ठाहिण जी नौबत आई त रब चयो आऊं थो ठाहियां पंहिंजे दस्ते कुदरत से। हाणे इंसान जो जिस्म रब पंहिंजे दस्ते कुदरत से कमा यलीक जीअं उन जी शान आहे तीअं रब पंहिंजे पाक हथ से ही जिस्म ठाहियो। शान वारो थियो या न? हाणे इनखे उनखे बि यादि रखणु घुरिजे या न? इन ॻाल्हि खे विसारे छॾिजे। सॼो जग हिकिड़े पासे, इंसान हिकिड़े पासे। ख़ैर उहो जिस्म ठही वियो, पोइ अल्लाह ताला उन में हुकुम कयो, रूह बि अची वियो। हाणे जिस्म ऐं रूह
इहो मूं चयो थे न उमिरियूं गुज़री वेंदियूं ॻाल्हि ख़तम थींदी कोन असांखे त सिर्फ़ु तमहीद तौरु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइणी आहे अल्लाह करे सम्झ में अची वञे आमीन पोइ हज़रत आदम जे जिस्म में जॾहिं रूह पैदा थियो पोइ अल्लाह ताला हज़रत आदम पोइ फ़रिश्तनि जा मुकालिमा फ़रिश्तनि जा सजदा हज़रत आदम जो इल्मु पोइ हज़रत हवा जो पैदा थियणु इहे सभु जेके ॻाल्हियूं तफ़सीर में लिखियल आहिनि यानी हज़रत आदम हिकिड़ो हो पोइ जन्नत में हो उते तन्हाई अकेलाई पे महसूस कयईं चई मौला जन्नत में कमी का बि कोन्हे पर आऊं आहियां सिर्फ़ु हिकिड़ो हुजे ॿियो त कुझु मूंखे बि सुकून मिले सुता निंड मज़ा उथिया त ॾिसनि अम्मा हवा भर में वेठा आहिनि अल्लाह अकबर हाणे था पिया इहो सॼो अवां ॿुधो हूंदो हाणे रब चयो अवां रहो जन्नत में का बि रंग रुकावट ऐं का बि मुमानियत कोन्हे जन्नत में ॿई पिया घुमो फिरियो शादी बि थी वई हाणे ॿ ॼणा सॼी जन्नत पर अल्लाह ताला जी हिकमत ॾिसो हिकिड़े वण ते रब इशारो कयो चई मुंहिंजा पैगंबर ही जेको वण ॾिसे थो जन्नत में तोला का बि रुकावट कोन्हे पर ही वण तोखे जाइज़ कोन्हे खेण जाइज़ कोन्हे खेण त ठहियो पर हिन वण खे वेझो बि न वञिजां हाणे इम्तिहान शुरू थियो या न हाणे थी ख़बर पए इहो जुमिलो ज़रा वरी ॿुधाई गौर सां ॿुधजा हाँ हर शइ ही जाइज़ ही हलाल ही सवाब पर ज़िंदगी में के कम अहिड़ा बि आहिनि जे कलमू पढ़ियो अथई त वेझो बि मता वञे बहुत अच्छे वाह वाह बहुत अच्छे हुकुम आहिनि या न ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ज़िना करण त कयो ज़िना जा मुक़दमात ज़िना ॾे वठण वारियूं शयूं ओॾां बि मता वञे आहे या न त अल्लाह ताला हज़रत आदम खे जन्नत में रहण जो इज़्न ॾिनो ऐं चई हाणे तोला जन्नत में का बि रुकावट कुला वशरबा खाओ पीओ का बि रुकावट कोन्हे पर हिन वण जे वेझो बि न वञिजां पोइ छा थियो रब जी हिकमत हुई उहे हिकमतूं पंहिंजी जाइ ते हज़रत आदम ऐं हज़रत हवा उन वण जो मेवो खाधो भुल मज़ा खाई छॾियो चयो न इहो दास्तान एॾो डिघो जो उमिरि बि अधी ख़तम थी वञे हिकमत हुई ऐं लफ़्ज़िश थी खाई छॾियऊं अवां सभिनी ॿुधो हूंदो खाधाऊं तने जन्नत वारो लिबास लही वियो पोइ जन्नत जा वण जेके हुआ उन वणनि जे पननि सां जिस्म ढकियो अथसि हाणे मथे रब ॾे निहारनि बि कोन पिया रब चयो मूं अव्हां खे मना कई हुई अव्हां ही मना कयल वण ऐं हिन जो मेवो खाई छॾिया हाणे अव्हां जन्नत में रहंदा कोन लहो ज़मीन ते आहे या न अव्हां सभिनी ॿारहां ॿुधो हूंदो अल्लाह ताला इरशाद फरमायो कुल नहबितू मिन्हु जमीआ फरमायाईं त हाणे अव्हां सभई जन्नत खे छॾे हेठि हलिया वञो सभई इते मुफ़स्सिरीन किराम लिखियो हुआ त ॿ ॼणा सभई केरु तॾहिं चऊं क़यामत ताईं अचण वारा जेतिरी औलाद हुई उन्हनि सभिनी जा अरहा पुछ में हुआ उन सभिनी खे हुकुम थियो अॼु ताईं इहे रूह सभु जन्नत में हुआ हाणे अव्हां जो पियो हज़रत आदम पियो वञे त अव्हां बि सभु वञो हेठि रब फरमायो सभु वञो ज़मीन ते हाणे अव्हां पाण ॿुधो हूंदो हज़रत आदम सरांदीप में हज़रत हवा जिद्दे में 350 वरी हज़रत आदम मथे मुंहुं मुबारक खणी कोन निहारियो छाजे लाइ जो रब ना कई हुई मना कई हुई ऐं मूं उहो भुल मंझां मेवो खाई छॾियो हाणे ओॾां कीअं निहारां शर्म जे करे हिकिड़ी ख़ता कोन हुई गुनाह कोन हो हिकिड़ी मामूली भुल हुई पर 350 वरी मथे कोन निहारियऊं त रब जी बारगाह ॾे ही अखि खणी कीअं निहारियां जो रब मना कई हुई ऐं मूं मेवो खाई छॾियो थोड़ो सोचण जो वक़्तु ॾियां यानी जंहिं शइ खां बाने खे रब मना कई उहो कम बानो करे ऐं पोइ उनखे पोइ बि इहो शर्म इहो हया न थिए हाणे उनखे छा चइबो
अबुल बशर हजरत आदम जहिड़ी ज़ात हिकिड़ी मामूली लफ़्ज़ से परे 350 वर मथे कोन आयो। अॼु असां वारो हाल ॾिसो, कदम कदम ते नंढा न वॾे में वॾा गुनाह बि पिया करियूं, पर कॾहिं इहो ख़्याल बि कोन आयो त रब ॾिसे पियो, रसूल ॾिसे पियो, मुर्शिद ॾिसनि पिया, गादी वारा ॾिसनि पिया। हाणे उन्हनि से क़यामत में अखि कीअं मिलाईंदुसि, मुंहुं खणी साम्हूं कीअं वेंदुसि, कॾहिं इहो ख़्याल बि कोन आयो। रब करे अहिड़ियूं महफ़िलूं जॾहिं थियनि तॾहिं इहो अहसास बि बेदार थिए त असांखे हिकिड़ो ॾींहुं मुर्शिद से बि मिलणो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा से बि मिलणो आहे, रब जी ज़ात में हाज़िरी में बारगाह में हाज़िर बि थियणो आहे। अल्लाह शर अहिड़ो अहसास ॾे। हाणे असुल ॻाल्हि ॾे थो अचां। अल्लाह ताला फरमायो सभु वञो हेठि ज़मीन ते। हज़रत आदम आया हेठि ज़मीन ते, सफ़ा हेकला। माण्हू त हुआ ई ॿ न, माण्हू ॿ ई हुआ, हिकिड़ा हज़रत आदम, ॿियो हज़रत ज़मीन ते, ॿियो माण्हू, टियों माण्हू त हो ई कोन, ऐं हिकिड़ो सरादीप में, ॿियो हाणे कीअं ज़िंदगी पे गुज़री। पर इन मज़ा हिकिड़ी ॻाल्हि जेका बुनियादी ॻाल्हि आऊं अर्ज़ थो करणु चाहियां उहो ही आहे, हज़रत आदम जॾहिं ज़मीन मथे आया त हाणे जन्नत जो नज़ारो विसरे ई न पियो। छो त जन्नत में जलवा हुआ, रब जा दीदार हुआ, जन्नत जूं बहारूं हुयूं, जन्नत जन्नत हुई। ज़मीन मथे अहिड़ी का बि शइ ॾिसण में कोन आई। एॾा त परेशान थिया, एॾा बेक़रार थिया जो हज़रत आदम जी बेक़रारी ऐं उन जन्नत खे यादि कंदे हज़रत आदम मथे जेका कैफ़ियत थिए तारी थी, उनखे ॾिसी रब जी रहमत बि जोश में अची वई। रब जी रहमत भी जोश में अची वई। अल्लाह ताला इरशाद फरमायो, मुंहिंजा मुक़द्दस पैगंबर फिक्र छो पियो करे, छा तो ईअं सम्झंदो आहे जो मूं तोखे ऐं तुंहिंजी औलाद खे हमेशह लाइ जन्नत में कढियो आहे? न न, आदम फिक्र म कर, मूं तोखे जन्नत मंझां, तुंहिंजी औलाद खे जन्नत मंझां हमेशह लाइ कोन कढियो आहे। इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आदम तूं वञ, तुंहिंजी औलाद वञ, ज़मीन मथे हमेशह रहण लाइ न, बल्कि इम्तिहान आहे। अवां जॾहिं उते वेंदा, पुठियां मुंहिंजी हिदायत ईंदी। सुभान अल्लाह। या सूरे बकरा पियो पढ़ां, कुलना बिता जमिया इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन। रब फरमायो फिक्र म कर, तोखे तुंहिंजी औलाद खे जन्नत मां हमेशह कोन कढियो आहे। ज़मीन मथे अवां खे हिकिड़ी मुक़ररा मियाद ताईं रहणो आहे, ऐं इन मियाद में अवां जे लाइ थींदो इम्तिहान, मुंहिंजी तरफ़ां ईंदी हिदायत। रब फरमायो यातियन्नकुम, ज़रूर ज़रूर तव्हां वटि ईंदी मुंहिंजी तरफ़ां मिन्नी हिदायत, यानी हिदायत हादी, यानी रब फरमायो अवां लाइ मुंहिंजी तरफ़ां ईंदी हिदायत। तबे हुदाय, वो औलाद आदम मजा जंहिं जंहिं मुंहिंजी उन हिदायत जो पैरवी कई, हिदायत जी इत्तबा कई, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। हाणे उन्हनि खे न हित खौफ न हुत खौफ, इहे हिते बि रहंदा कामयाब, हुत बि रहंदा। सुभान अल्लाह। हाणे हेॾी सॼी ॻाल्हि मूं ज़रा तकड़ में जोश में करे छॾी, नतीजो अर्ज़ कंदो हलां। ऐं इहो आउं जेकी कुझु अर्ज़ पियो करियां न, सो इहे जेका मुंहिंजा सॼण वेठा आहिनि न साम्हूं, भले थोरा परे आहिनि, पर आउं मुखातिब अवां से आहियां, स्टेज वारनि से न, आउं अवां से पियो ॻाल्हि करियां। छो त अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हाइण वारो जेके सामईन हूंदा न, उन्हनि से ॻाल्हाईंदो, त आउं अवां से पियो ॻाल्हि करियां। थोरो गौर करियो, पहिरीं जन्नत में हुआ, पोइ ज़मीन ते आया, छाजे लाइ आया? इम्तिहान। इम्तिहान ही आहे त रब फरमायो अवां ज़मीन मथे हूंदा त मुंहिंजी तरफ़ां ईंदी हिदायत। छा ईंदी? हिदायत माना हादी, हादी माना रहबर, रहबर माना वाट ॾसण वारो। रब फरमायो अवां वेंदा ज़मीन ते,
उते वाटूं 20 हूंदियूं पर आऊं अवां खे ईअं कोन छॾींदुसि आऊं अवां जे विच में मोकिलींदुसि हादी उहो हादी ईंदो उहो अवां खे अची जन्नत वारी सिधी वाट ॾसींदो पोइ उन हादी जी ॾसल वाट ते जेको हलियो उन मथे न हिकु ख़ौफ़ न हुत ख़ौफ़ न हिकु ग़म न हुत ग़म उन वाट मथे जेको हलियो सो सिधो वरी मोटी जन्नत में ईंदो सिधो मोटी वरी जन आया भी जन्नत मजा पर हान जन्नत मजा आया सब वापस सब कोन वेंदा जुमलो याद रखजा अरवा वाह हज़रत आदम जी पुठ में आया सभई पर इम्तिहान थियो है हान मोटी वरी सभई जन्नत में कोन वेंदा हान जन्नत में उहे वेंदा जन हादी जे पुठ हली हिदायत के सीने से लगायो हान अर्ज तो करियां त हादी केर रब जो हादी इंदा मुझी हिदायत इंदी हादी में पहिरियों नंबर आए नबीअनि सगोरनि जो 1,24,000 हादी आया उन्होंने सभिनी जे अचण जो मक़सद इहो ई हो त रब वादो कयो इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन हुदन ये हादी पिया अचनि हज़रत आदम हज़रत नूह हज़रत शीश हज़रत मूसा कलीमुल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीउल्लाह नूह नजीउल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ये सब आया इंसाननि वटि हिदायत खणी जन उन हिदायत के मञो ला खौफुन अलैहिम जन उन हिदायत के न मञो हित भी थिया बर्बाद हुत भी थिया बर्बाद हाणे इहो को मामलो ॾसण जहिड़ो कोन्हे त हिदायत के केर थो मञे केर नथो मञे इहो फ़ैसिलो माण्हू ख़ुदि करे सघे थो यानी नबी सगोरे जी ॾसियल वाट ते हले केर थो केर नथो हले इहो ॾसण कमु असांजो कोन्हे इन जी ज़िम्मेदारी कंहिंजी बि कोन्हे इहो माण्हू पाण सोचे सघे थो त आऊं जंहिं वाट मथे पियो वञा नबी सगोरे जी ॾसियल इहा ई वाट आहे या इन खां सिवा का ॿी वाट आहे पाण ई फ़ैसिलो थी वेंदो सॼी उमिरि जो हिसाब अॼु माण्हू करे सघे थो अॼु खां पहिरीं जेकी ज़िंदगी गुज़री ऐं जंहिं वाट ते पियो हलियुसि जंहिं रस्ते जंहिं तरीक़े ते पियो हलियुसि उहो तरीक़ो छा कंहिं ॿिए जो ॾसियल हो या अलाह जे महबूब जो ॾसियल हो पाण ई फ़ैसिलो थी वेंदो हिदायत उहा ई आहे जेका नबीअनि ॾसी रसूलनि ॾसी हाणे नबी ईंदा रहिया हादी ईंदा रहिया हिदायत कंदा रहिया वाट ॾसंदा रहिया आख़िर में आया नबीअनि जा सरदार असांजा आका ॿिन्ही जहाननि जा सरदार जॾहिं हुज़ूर तशरीफ़ वठी आया तॾहिं रब चयो हाणे नबूवत जो दरवाज़ो बंदि हाणे नबी कोन ईंदो तॾहिं वरी माण्हुनि अर्ज़ु कयो मौला जेकॾहिं नबी न आयो त पोइ असां वटि वरी हादी थी केरु ईंदो हिदायत केरु कंदो तॾहिं रब इरशाद फरमायो फ़िक्र न कर नबी त कोन ईंदा हाणे मोहम्मद राशिद रोज़े धणी जहिड़ा वली ईंदा हाणे नबी कोन ईंदा हाणे क़यामत ताईं इहो नबीअनि जो हिदायत वारो जेको मनसब हो इहो हिदायत वारो जेको कमु हो रब फरमायो इहो कमु मूं सुपुर्द करे छॾियो आहे मुंहिंजे दोस्तनि वलीअनि खे हाणे वली ईंदा रहंदा नाला जुदा हूंदा रंग जुदा हूंदा पर कमु सभिनी जो हिकिड़ो हूंदो कादरी हूंदो त कमु इहो ई हूंदो नक्शबंदी हूंदो त कमु इहो ई हूंदो ऐं जेकॾहिं सुहरवर्दी हूंदो त कमु इहो ई हूंदो ऐं जेकॾहिं चिश्ती हूंदो त उनजो कमु इहो ई हूंदो जेकॾहिं किथे बि हूंदा अरब में हुजनि या अजब में हुजनि हिंद में हुजनि या सिंध में हुजनि इन्ही जो कमु इहो ई आहे जो रब उन्हनि खे हादी बनाया उहे वाट उहा ई ॾसंदा जेका सिधी जन्नत में वेंदी नारे तकबीर नारे रिसालत एक नारा हैदरी एक नारा हैदरी सुभान अल्लाह मालूम थियो त ही जेके अल्लाह जा महबूब माना जिन खे असीं चऊं अल्लाह जा दोस्त औलिया अल्लाह पोइ उन्हनि जूं तमामु जेके क़िस्मूं आहिनि गौस कुतुब अब्दाल औताद अफराद नुकबा नुजबा बेशुमार वलियनि जूं क़िस्मूं आहिनि वलियनि सगोरनि जो कमु सिर्फ़ु हिकिड़ो कमु सिर्फ़ु उहो हिकिड़ो कमु कहिड़ो बाननि खे ख़ुदा से मिलाइनि बाननि खे यानी बाना ख़ुदा खां थी विया जुदा विछड़ियल
विछड़ल बाना इन्हनि खे बादशाह जो कमु कोन्हे जो ख़ुदा से मिलाए, न तख़्त वारे जो कमु कोन्हे, इन में कंहिं बादशाह जो कमु कोन्हे, न वरी अरबपति खरबपति जो कमु आहे। इहो कमु आहे उन्हनि जो जिन ख़ुदा खे सुञातो, जेके इन वाट ते हलिया, जेके इन वाट राह सलूक खां वाक़िफ़ थिया। वली हूंदो ई उहो आहे जंहिंजो कमु इहो जो विछड़ल बाने खे ख़ुदा से मिलाए। उहे त मिलाइण चाहिनि था, पर बानू नथो मिलण चाहे त लठ थोरो वणंदा। भई वलीअनि त कमु इहो ई कयो, अॼु बि पिया कनि, पर जेकॾहिं को तालिब ई कोन्हे, तलब ई कोन्हे, त हाणे छा कंदा? हाणे उन्हनि में वलीअनि जो को बि क़सूर कोन्हे, न न हक़ीक़त में उहे अॼु बि कमु इहो ई पिया कनि। अॼु बि जेतिरा बि अल्लाह वारा आहिनि उन्हनि जो कमु अॼु बि इहो ई आहे, ख़ुदा से मिलाइण। ऐं हिन बाने जी ज़िंदगी जो मक़सदु इहो ई आहे, हिते आयो ई एतिरे लाइ जो ख़ुदा खे सुञाणे ऐं ख़ुदा वारो थी वञे। आयो ई एतिरे लाइ। क़ुरान मजीद पढ़ो, हदीस पाक पढ़ो, बाने खे अल्लाह ताला हेॾो शरफ़ ॾिनो ऐं हिन जग में मोकिलियई एतिरे लाइ त जग में वञ, सभु छॾे, सिर्फ़ मुंहिंजी मारिफत, मुंहिंजी इबादत, तूं मुंहिंजो थी रहंदे ऐं तुंहिंजो थींदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजो न थिए त तुंहिंजो को बि कोन थींदो। न हिन जुमिले ते अवां शायदि गौर कोन कयो, वरी चवंदो हलां। इहो जुमिलो क़ाबिल गौर आहे। अल्लाह ताला फरमायो, तूं जेकॾहिं मुंहिंजो थींदे त आऊं तुंहिंजो थींदुसि। मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। जेको ख़ुदा जो थियो ख़ुदा उनजो, जेको ख़ुदा जो थियो ख़ुदा, ऐं जेको ख़ुदा जो न थियो त हाणे हिते जवाब त इहो ई हुअणो खपे त ख़ुदा उनजो कोन थींदो। मूं जवाबु इहो कोन ॾिनो। जेको ख़ुदा जो न थियो उनजो को बि कोन थींदो, को बि कोन्हे उनजो, उनजो को बि कोन्हे, माउ बि कोन्हे, पीउ बि कोन्हे, भाउ बि कोन्हे, भिंड बि कोन्हे, दोस्त कोन्हे, आबा बि कोन्हे, माल कोन्हे, मता कोन्हे। जेको ख़ुदा जो न थियो हिन जग में न, बल्कि हुन जग में बि उनजो को बि कोन्हे। हित बि वाझल, हुत बि वाझल, हित बि महरूम, हुत बि महरूम। अल्लाह इन महरूमी खां बचाए। आमीन। चल अल्लाह इन महरूमी खां बचाए। औलिया अल्लाह जो कम पे ॿुधायो। थोरो अवां हींअर वरी अॻिते आया आहियो न त थोरो वरी हाल बदिली वियो। पहिरीं शुरू में इहो हाल हुजे हा न त मूं वारो हाल ई कोन थी आहे। अवां परे वेठा हुआ त मूंखे ईअं पियो लॻो त ज़ोर से ॻाल्हायां मतलब सुणनि। हिन वारी त मूंखे यादि ई कोन आई। मूंखे ईअं पियो लॻो परे वेठा आहिनि, थोरो ज़ोर से ॻाल्हायां त कुझु मन सुणनि। हाणे तव्हां अची विया नज़दीक आया आहियो त हाणे मूंखे यकीन पियो थी, हाणे जेकॾहिं आउं हरे हरे ॻाल्हाईंदुसि त बि इंशाअल्लाह ॿिया ॿुधंदा। नबीअनि सॻोरनि जो कमु हो ॿाननि खे ख़ुदा से मिलाइण। ऐं जेको ख़ुदा जो थियो ख़ुदा उनजो, ख़ुदा ई उनजी, पोइ उनखे का बि परवाह कोन्हे। ऐं जन ख़ुदा खे न सुञातो, ख़ुदा जा न थिया, तन जो कोई कोन्हे। अॼु इन जूं मिसालूं लखे मौजूदु आहिनि। अॼु हर माण्हू थो चए मुंहिंजो को बि कोन्हे। हता की पुटु पियो चए पीउ मुंहिंजो कोन्हे, पीउ पियो चए पुटु मुंहिंजो कोन्हे। चवनि पिया या न, पीउ तुंहिंजो कोन्हे, पुटु तुंहिंजो कोन्हे। तूं ख़ुदा जो थिए, तूं रसूल जो थिए, तूं पंहिंजे मुर्शिद जो, तॾहिं ॻाल्हि मुझंदी। पहिरीं तूं त थी कंहिंजो जेको थियणु ज़रूरी आहे। पोइ तोखे इहो इंशाअल्लाह शिकायत जो मौक़ो कोन ईंदो। पुट भाउ भिंड त चयो वण सण बि तुंहिंजी ग़ुलामी पिया कंदा, ग़ुलामी पिया कंदा। कसम रब जी, असीं जेकॾहिं पंहिंजनि मुर्शिदनि खे ऐं उन्हनि जे फरमायल मलफूज़ात, उन्हनि जा जेके नसीहत फंद, उन्हनि खां असीं घणा परे आहियूं। जेकॾहिं जलसा करियूं था त असां मथे बि लाज़िम आहे त उन्हनि जेके असांखे सम्झायो उनखे सम्झण जी बि कोशिशि करियूं। मिलाइण जो कमु कयो अथनि, मिलाइण जो। जग में कामयाबी, हित बि कामयाबी, हुत बि कामयाबी। मोहम्मद राशिद रोज़े धणी
सुभान अल्लाह। इमामुल आरिफीन वॾे मर्तबे मक़ाम जी ज़ात जंहिंजो को हिसाब हद ई कोन्हे। अब मलफूज़ात पढ़ो, उन में पाण फ़क़ीरनि खे मुहिब्बीन तक़दीर जेके आहिनि तन खे सम्झाईंदे इरशाद फरमायो अथनि। त ज़ाहिर ॻाल्हि आहे मजलिस हूंदी फ़क़ीरनि जी ऐं पाण उन्हनि खे पिया हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइनि। सम्झण लाइ उन्हनि छा कयो, सॼी मलफूज़ात शरीफ़ में मसनवी मौलाना रूम वारो मामिलो बुज़ुर्गनि ॾिठो ही माण्हू ईअं कोन सम्झंदा, तॾहिं अहिड़ा इबरत आमोज़ नसीहत आमोज़ नकुल पेश कया आहिनि जो हिकिड़ो बकराड़ बि आसानी सां सम्झी सघे। कहिड़ी न सुहिणी महफ़िल हूंदी, जानिसार फ़क़ीर वेठा आहिनि, सभु कुझु क़ुर्बान करण वारी जमात वेठी आहे, सभु पोतल वेठा आहिनि, सभु अल्लाह जा वली वेठा आहिनि, पर उन जे बावजूद मुर्शिद बरहक मोहम्मद राशिद रोज़े धणी नसीहत कंदे ऐं उन्हनि खे नसीहत ॾींदे इरशाद था फरमाइनि। फरमायाऊं त हिकिड़ो बादशाह हो, उन बादशाह हिकिड़ो अहिड़ो त बाग़ ठहरायो जंहिं बाग़ में कंहिं बि शइ जी कमी कोन हुई। अहिड़ो बाग़ कंहिं बि शइ जी कमी कोन हुई। रंग हुआ, रूप हुआ, नाच हुआ, नखरा हुआ, हवेलियूं हुयूं, गुल हुआ, फुल हुआ, तरह तरह जा मेवा हुआ ऐं नाला नहरियूं बि हुयूं ऐं उन में बुलबुल बि हुआ, उन में तरह तरह जा चहचहाइण वारा पखी बि हुआ। बाग़ जन्नत जहिड़ो हिकिड़े बादशाह ठहरायो। हाणे उन बादशाह बाग़ ठहराए वेंदो उन में कुझु वक़्तु गुज़ारण जे लाइ। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़्यालु पैदा थियो त ही मुंहिंजो थियण जो दावो त घणो पिया कनि, अॼु ज़रो आज़माए त ॾिसां त को मुंहिंजो मतिलब ई त कोन्हे या सभु आहिनि मुंहिंजा पका मोहबत रखण वारा अक़ीदत वारा। हूअं त सभु हथ ॿधियो अॻियां पुठियां साईं साईं पिया कनि, ज़रो ॾिसां त सही सचो कहिड़ो आऊं न, बल्कि मोहम्मद राशिद रोज़े धणी मुर्शिद बरहक मलफूज़ात शरीफ में ही नकुल बयान पिया फरमाइनि सम्झाइण जे लाइ। हाणे फरमायाऊं त फ़क़ीरो उन बादशाह छा कयो, पंहिंजा जेतिरा बि वॾा वॾा वज़ीर अमीर नौकर चाकर जेतिरा बि हुआ उन्हनि सभिनी खे वठी वियो उन बाग़ ते, सभिनी खे बीहारियईं बाग़ जे ॿाहिरां। हाणे बाग़ जे ॿाहिरां बीहारे चई भई ऐलान सुणिजा, अवां सभु हिते बीठा रहो, आऊं तो वञा बाग़ में वञी तो लिकां। चई आऊं वञा तो बाग़ में ऐं बाग़ में वञी तो लिकां ऐं जॾहिं मुंहिंजी तरफ़ां इतला अचे तॾहिं अवां सभई अंदरि अची मूंखे ॻोल्हिजा, मूंखे तलाश कजां ऐं जंहिं ॻोल्हे मूंखे लथो उनखे माला माल करे छॾी। ॻाल्हि सम्झ में अचे पई? मूंखे उम्मीद आहे त हाणे थोरो ज़हन में इशारो त थी वियो हूंदो, पर ही ॻाल्हि कहिड़े बुज़ुर्ग जी, सुभान अल्लाह। अॼु जन जे ख़ानदान जे हिकिड़े आफ़ताब महताब जी दरबार में नज़रानो पेश करण वेठा आहियूं। उन ख़ानदान जे असुल बुज़ुर्ग जी शान कीअं पिया सम्झाइनि। बादशाह वञी लिकियो। हाणे ॿार जेके बीठा हुआ तन खे ऐलान थियो त हाणे अचो अंदरि, ॻोल्हियो बादशाह खे। हाणे जन जी बादशाह से सिक हुई न, जेके सचा हुआ। बाग़ में हेॾा होॾा घणई बहारूं हुयूं, पर उन्हनि जी नज़र किथियूं बसि कॾहिं हिन पासे कॾहिं हुन पासे, सॼे बाग़ में पिया डोड़नि त मन किथे बादशाह मिले। रंग बिरंगी नाच नखरा महल गुल फुल पखी पखण का भी कमी कोन हुई, पर उन्हनि जो त ख़्याल हो बादशाह ॾांहुं तलाश करण ॾांहुं, कंहिं बि शइ ॾांहुं उन्हनि जो ख़्याल कोन वियो। सचा जेके हुआ से सुबुह खां वठी लॻा ॻोल्हण, ॻोल्हंदे ॻोल्हंदे हेॾां होॾां वण राह वॾो बाग़, बादशाह न पियो मिले। ऐं जेके सचा हुआ तन ॻोल्हे ॻोल्हे ॾींहुं लहण वारो हो तॾहिं वञी लधाऊं। बादशाह खे जेके सचा हुआ तन वञी ॻोल्हे लधो
ऐं ॿिया जेके कूड़ा हुआ उहे जॾहिं बाग़ में विया अंदरि ॾिठऊं फुल चऊं ख़ुशबू कहिड़ी न सुहिणी हाणे ही फुल बचो ख़ुशबू पिया वठनि बादशाह खे ॻोल्हण वारी ॻाल्हि वई विसरी ऐं को अंब टोड़ियो पियो खाए को सेब ऐं को ॿिया मेवा घुमंदा रहिया बाग़ में सैर कंदा रहिया कॾहिं ही माल ॾिठऊं कॾहिं हू माल ॾिठऊं ॾींहुं वञी लहण ते थियो ॻोल्हण वारा जेके हुआ तन ॻोल्हे लथो ऐं जेके हुआ गाफ़िल उहे उन बाग़ में सॼो ॾींहुं घुमंदा रहिया ऐं पोइ जॾहिं ॾींहुं लहण वारो थियो तॾहिं बादशाह निकिरी निर्वार थियो फरमायाई मूंखे जन लधो से एके पासे अचनि जन बाग़ मथे दिलि ॾेई सॼो ॾींहुं मुंहिंजे लाइ हिन बाग़ में महव थी विया मूंखे विसारे छॾियऊं उहे एके पासे जन विसारियो तन खे बादशाह छा कयो सख़्त में सख़्त सज़ा ॾेई क़ैद में बंदि करे छॾियईं चयो मुंहिंजा कोन आहियो अवां हिन मेवनि जा हिन गुलाबनि जा हिन बाग़ जी हिन बहारुनि जा आहियो मुंहिंजा हुजो हा त मूंखे ॻोल्हियो हा ऐं पोइ जन ॻोल्हे लथो हो तन खे घुराए चई मूंखे बाग़ जी ज़रूरत कोन्हे अॼु ही बाग़ बि अव्हां खे थो ॾियां ऐं बाग़ जूं बहारूं बि अव्हां खे थो ॾियां अॼु ही बाग़ मुंहिंजो कोन्हे जन मूंखे ॻोल्हे लथो बाग़ उन्हनि जो आहे पाण फरमायूं साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी फरमाया फरमायाऊं त फ़क़ीरो हिन दुनिया जी मिसाल इहा ई आहे ही दुनिया जी मिसाल आहे ऐं बादशाह मुंहिंजा मुराद पंहिंजे वक़्त में हीअं चयो हो त तोजी पुठ मां उहो पैदा थींदो जंहिंजी पुठी लखे करोड़े लॻंदा चई अॼु उहो न बल्कि उनजो परपोटो गादी ते आहे ऐं उन शाह जी करामत इहा ॾसी त शाह जेकी चयो उनजो सबूत ई आहे त शाह हिज़्बुल्लाह शाह जे वक़्त में मुरीदनि में 2.5 लख तहज्जुद गुज़ार हुआ नारे तकबीर नारे रिसालत नारे विलायत इश्क मोहब्बत शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो न त तोजी पुठ में हिकिड़ो अहिड़ो मोती ऐं हीरो पियो परवरिश पाए इहो जॾहिं आयो तॾहिं फैज़ जो हाल ही हूंदो त करोड़े माण्हू उनजे पुठियां त उन लिखियो शाह साहब जेकी कुझु चयो हो उनजो सबूत ही आहे अॼु उनजो परपोटो आहे पर उन जमात में 2.5 लख केतिरा 2.5 लख मां त सम्झो कान इहा त सभिनी फजर में रकातूं केतिरियूं शायदि ख़बर न हुजे ज़ोहर में असर में इहा शायदि ख़बर घणनि खे पर लख में केतिरा पवंदी इहा त ख़बर हूंदी न सभु कंहिंखे ख़बर छो त हाणे लख खां हेठि त को मामिलो ई कोन रहियो हाणे त अॻे माण्हू लख ऊंचो हो यानी जंहिं वटि हूंदो न ऊंचो लखपति वॾी ॻाल्हि को वॾा वॾा बादशाह वॾा वॾा महाराजा उहे हूंदा हुआ लखपति अॼु सफ़ा जेको घटि दर्जे जो उहो लख अॼु लख जी कोई हैसियत कोन्हे अॼु सबको लखपति सबको पर उन लख जो हाणे क़दुरु रहे कोन उहो लख हाणे 100 जी जाइ 100 न त 1000 जी जाइ ज़रूरु अची वियो लख यानी लख हिकिड़े लख ऐं हिते आहिनि 2.5 लख केतिरा 2.5 लख 2.5 लख केरु तहज्जुद गुज़ार 2.5 लख तहज्जुद कॾहिं थी पढ़जे असुर जे वक़्तु सुबुह जो सहर जे वक़्तु फजर खां पहिरीं राति जो पोयूं पहर मिठी निंड जॾहिं अचे तॾहिं निंड छॾे थधे पाणी सां वुज़ू करे फर्ज़ बि कोन्हे वाजिब बि कोन्हे तॾहिं बि उथी रब खे यादि करे नफ़िल पढ़े रोई रब खे रिझाए इहो फैज़ हो मोहम्मद राशिद रोज़े धणी जो ज़ाहिर ॻाल्हि आहे 2.5 लख जॾहिं तहज्जुद गुज़ार हुआ त 5 वक़्त पढ़ण वारा केतिरा हूंदा उन निगाहनि जो फैज़ हो अल्हम्दुलिल्लाह जंहिं ते नज़र पवंदी हुई ज़ाकिर करे छॾींदा हुआ
कसम रब जी अहिड़ियूं त मलफूज़ात शरीफ़ में कई करामतूं लिखियल आहिनि माण्हू क़बरुनि में विया उते बि पिया ज़िक्र कनि क़बरुनि में पिया ज़िक्र कनि कसम रब जी अब मलफूज़ात खणी ॾिसो हिकिड़ो ॿ न कई अहिड़ा नकुल मौजूद आहिनि जो महबूबन मुर्शिद करीम मुर्शिद बरहक मोहम्मद राशिद रोज़े धणी ऐं संदन ख़ानदान जा पागारा उन्हनि जा मुरीद उन्हनि ज़िक्र मथे एतिरी त हमेशगी मुदावमत कई जो क़बर में बि ज़िक्र पिया कनि फ़क़ीर हिकिड़े जो मैयूं विञाइजी वियूं हाणे वाक़े जे तौरु न दलील जे तौरु अर्ज़ु थो करियां फ़क़ीर चयो म्यार होसि मैयूं विञाइजी वियूं ॻोल्हंदे ॻोल्हंदे वञी निकितसि पहाड़नि में ऐं उते ॻोल्हंदे राति बि पइजी वई सांझी बि थी वई उते पहुतुसि त ॾिसां को ज़िक्र पियो करे तॾहिं दिलि खे सुकून थियो त आहे त को मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी जो मुरीद जेको झर झंग में बि पियो ज़िक्र करे इहो हिन जमात जे मुरीद जो इहो सुञाण आहे सॼी दुनिया जा माण्हू सुञाणंदा त ही रोज़े धणी रहबर जो मुरीद आहे ऐं सुञाण कपिड़े से न लिबास से कोन्हे सुञाण ज़िक्र से हूअं न त सांझी थी पढ़ी सचो हूंदो उथींदो कोन ज़िक्र कंदो या न ॾिसी सभु को चवंदो रोज़े धणी जो मुरीद थो लॻे किथे बि वेंदो उते इहो सुञातो वेंदो हाणे ही त ज़िंदा जी ॻाल्हि आहे ज़िंदा जी ॻाल्हि अलाह असांखे ज़िंदा करे अलाह असांखे हींअर ज़िंदा कोन आहियूं हींअर असीं ज़िंदा आहियूं या ॿियो कुझु ज़िंदा आहियूं भई वक़्तु आहे कोन बहस करण जो वक़्तु हुजे न त आऊं त वरी अव्हां सां बहस कयां छो त अव्हां त इहो ई चवंदा ज़िंदा आहियूं अव्हां चवंदा असीं ज़िंदा आहियूं आऊं साबित कनि त ज़िंदा आहियो ई कोन ज़िंदा केरु ज़िंदो कंहिंखे चइजे न न साईं ज़िंदा वरी ॻाल्हि पिया करियूं कुझु सोचे त ॻाल्हि करियो कीअं पिया चऊं ज़िंदा त पोइ ज़िंदा चइजे कंहिंखे ज़िंदा उनखे चइबो जेको अॻी जी बांग थी मस्जिद में आयो उहो ई ज़िंदा ऐं न आयो त पोइ हिन क़बर वारनि में हिन में को बि फ़र्क़ु कोन्हे हक़ीक़त में को बि फ़र्क़ु कोन्हे हू बि मोल ही बि मोल ज़िंदा हुजे अल्लाह अल्लाह जे हबीब जो सॾु थिए ऐं हू सॾ ते न अचे पोइ इहा ज़िंदगी कहिड़े कम आहे कम जी हिते लॻभॻि पोड़ा माण्हू हूंदा अलाह उन जी उमिरि में बरकत ॾे माण्हू अॻे जेके धण चाढ़ंदा हुआ न में रिढ बकरी उठ धणी जेको हूंदो धणी उनखे धण सुञाणंदो धण बि सुञाणंदो ऐं उहो धणी सॾु कंदो त उन धण में जंहिं ॻुह या मेह खे सॾु कंदो उहा रंभी जोड़ंदी ईंदी असीं ॿुधूं था असां त इहो ख़ैर तजुर्बो कोन कयो पर ॿुधूं पिया त धणी जो धण जो जेकॾहिं हुजे मुहबत वारो तालुक ऐं उन धणी धण खे हुजे दिलि सां चारियो दिलि से सॾ करे उन चारियो हुजे त धन बि धणी खे सुञाणे लखे जे विच में बीठो हुजे ऐं धणी ईंदो त उतां ई नज़र पवंदे सुञाणंदो त मुंहिंजो धणी आयो ऐं जे धणी सॾ कयो त पोइ ॻुह बि ढोड़ंदी ईंदी मेह बि ढोड़ंदी ईंदी ॻुह मेह खे माण्हू चारे सॾ ते ॻुह बि अचे मेह बि अचे चाहे रब असीं अञा पैदा बि कोन थिया उन खां पहिरीं माउ जे पेट में रिज़्क़ रब ॾिनो अॼु ताईं रिज़्क़ रब पियो ॾे खाराए पीआरे रब पियो तंदुरुस्ती रब ॾिनी मींहं रब वसाया आबादियूं रब ॾिनियूं औलाद रब ॾिनी इज़त रब ॾिनी माल बि रब ॾिनूं एॾा इनाम करे ऐं रब सॾु करे पोइ बि सॾ ते अचूं भला असीं थिया या उहा में थी उहा में भली या हमरा ही भलो माफ़ कजा किथे मुंह ते फतवान लगायो त आयो मींह ठाहे वियो मींह आऊं त मिसाल ॻोल्हिया अवां अलहमदिल्ला सभु भलारा माण्हू आहियो ऐं अलहमदिल्ला रब सुहिणियूं सूरतूं ॾिनियूं तंदुरुस्ती ॾिनी सभु कुझु रब पियो ॾे एॾियूं नेमतूं ॾींदे रब सॾु करे त मूं त ईअं अर्ज़ु कयो भई माल जो मालिक सॾु करे त माल अचो वञे ऐं असीं त हाणे फ़ैसिलो त करियो न हाणे खटियो कंहिं भई खटियो कंहिं हुन माल खटियो या असां माल खटी वियो ऐं जंहिं माण्हू खां माल खटी वियो उहो वरी कहिड़ो जीअरो इन खां त
हाणे अॻियां लफ़्ज़ कोन चवंदुसि वरी घणा कावड़ बाज़ ॿीहर ईंदा कोन असल असांखे ईमान वारी हयाती ईमान वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए असीं साबित करियूं असीं मुअल कोन असीं ज़िंदा आहियूं ज़िंदगी जो सबूत मुर्शिदनि जे फरमान मथे अमल करण नमाज़ पढ़ण ज़िक्र करण हुन हमरा में ॻोल्हंदे ॻोल्हंदे ज़िक्र सुवाई